पहिरीं ॻाल्हि त आउं तव्हांजो थोराए थो आहियां जो तव्हां मुंहिंजे किताब खे सिलेक्ट कयो ऐं हीअ मुंहिंजी जेल डायरी हिकिड़ो हिसो आहे। असुलु मुंहिंजी जेल डायरी जेका आहे उहा आहे मुनीर शाह खे लिखियलु ख़त। छाकाणि त जेल में जीअं असांजो दोस्त ॿुधायो जेल मां शयूं ॿाहिरि कढणु ॾाढो ॾुखियो हुन वक़्त में। टोपीअ में विझी वेंदा हुआसीं, टोपी लाहे ॾिसंदा, जोराबनि में विझंदा हुआसीं, कॾहिं कॾहिं त नाज़ुक उज़वनि सां ॿधी वेंदा हुआसीं पर उताम कढी वेंदा। पोइ मां वरी हिकिड़ो तरीक़ो कयो त छलियूं ईंदियूं भाॼीअ जूं, पोइ उन जा कना कटे हेठां ख़त वत उन में विझी डायरी विझी मथां उहो आणी पोइ मेरा कपिड़ा ॿाहिरि मोकिलिजंदो। अहिड़ा नवां तरीक़ा सां ईजाद कया। त उहो मुनीर शाह खे मुंहिंजो चवणो हो त मां रोज़ानो तोखे मां ख़त लिखंदुसि ऐं हिन में त रोज़ानो हीअ सम्झो रोज़ नामचो आहे, छा छा थो थिए। हाणे ख़तनि ॿाहिरां ईंदा त उन ख़तनि में छा आहे, अंदरि जेको मार मोचड़ो पुछाणो छा आहे उहो सॼो त हिन में नथो लिखी सघे माण्हू, उहो तफ़सील वरी हुन ख़तनि में लिखंदा। ऐं उहे मां जॾहिं ॿाहिरि निकितुसि त उहो मुनीर शाह वरी मूंखे उहो कंपोज़ करे ॾिना ऐं उहो था ज़ुल्फ़ छिकनि ज़ंजीरुनि जा उनवान सां। उनखां सवाइ साईं इमदाद मोहम्मद शाह खां वठी मुंहिंजे शागिर्दनि ताईं जेके ख़त लिखिया विया, असासी अॻुवाणनि ख़त लिखिया, ऐं उहो टियों किताबु आऊं ज़ंजीर पाए बि आज़ादु आहियां, त इहो 500 पेजनि जो उहो किताबु अञा पोइ रहियलु आहे, जेको 2019 में मूं हुनजो जेको माॻ लिखियो उहो हुते मूं वटि मौजूदु आहे। आऊं चाहींदुसि त हिकिड़ी त उहा चार्ज शीट पढ़ा ऐं ॿ उहे पम्फलेट जिन ते मूंखे सज़ा मिली। छाकाणि त मूंखे उसूलनि त गिरफ़्तार कयो वियो 19 अप्रैल 81 ते। उन वक़्तु अल-ज़ुल्फ़कार वारनि जेको जहाज़ अगवा कयो हो ऐं HM फ़ौजा स्कूल मां अगवा, त सभिनी चयो त बाबा इन में खजी विया, यानी असांखे ख़बर न हुई छाला खणी था वञनि। पोइ मूंखे खणी आया हिन में हाला में, त उन वक़्तु SDM हो इम्तियाज़ काज़ी जेको बाद में सेक्रेटरी थियो। जॾहिं उनजे आॾो पेश कयो वियो त मूं चयो भई जंहिं लतीफ़ डे जे इल्ज़ाम में मूंखे वठी आया आहिनि उनजो दावतनामो मूंखे ज़रूरु मिलियो पर मां आयो कोन हुउसि। पर जेकॾहिं मिसाल आयो आहियां त तक़रीर थी हूंदी, मुंहिंजी तस्वीर छपी उन वक़्तु इबरत अख़बार निकिरंदी या आई ॿिया में ज़िक्र हूंदो, पर हू साबित न करे सघिया। नतीजतन इम्तियाज़ काज़ी चयो त बाबा सुभाणे हिन ज़ामिन वठी अचो। ॿिए ॾींहुं मूंखे वरी छावणी में वठी विया। उते चयो त भाई हिन नारा आया आहिनि, उहे जेके कलम लॻायो SHO जेको एडिशनल SHO उहो उन्हनि जा जवाब न ॾेई सघियो। मेजर को चङो को उनखे दबड़ाहट कॾहिं सुभाणे जे हिन ज़ामिन वठी अचो। त आउं जिते हाला लाकब में रहियल हुउसि त राति जो 8 बजे तारे हीअ जेको फ़राबी फ़ोन उहो SHO खट कुर्सियूं ॿाहिरि रखी वेंदा निवाईअ में। राति जो 8:30 तारे SHO लतीफ़ाबाद खे हुन फ़ोन कई पिए जेका मां लाकब में ॿुधां पियो। छाकाणि त मूंखे रखियो ज़नाने लाकब में, छाकाणि ज़नाने लाकब में कोई औरतूं न हुयूं पर उन अंदरि खाट जो माल पियल हूंदो ऐं उते हिकिड़ी रली बुछड़ी विझाईंदो। मां जो अंदरि वञा त के शराब जा ड्रम भरिया पिया आहिनि, के कुआड़ियूं अटा खटूं, हिकिड़ी खट ते लिखियो पियो कारो पुटु फलाणो क़तल जी वारदात। मां उनखे छंडे फूके क़तल जी वारदात वारी खट खणी उन ते चढ़ी वेठुसि। पोइ मुंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो छोकिरो हूंदो सूबेदार वटि, उन मूंखे सुञातो, उहो हिकिड़ो रली विहाणो खणी ईंदे। पोइ मां उन खट ते वेठो हूंदुसि। माण्हुनि चयो त बाबा क़तल वारी खट आहे, तूं हेॾा सुम्हंदे त उहो अजीब ख़्वाब ॾिसंदो, मुंहिंजो भले हुजनि। त उन SHO लतीफ़ाबाद खे फ़ोन कई त हिन ते जेके 2 केस आहिनि 2 उहे फेल विया ऐं माना कूड़ा साबित थिया। हाणे असीं तोॾे मोकिलियूं था को नओं केस हिन ते लागू कयो। ॿिए ॾींहुं मुंहिंजी ज़मानत वारा लोंग खान चन्नू, इब्राहिम शेख जेको सुलेमान शेख जो सौटु, मुंहिंजो भाउ ख़ाकी ज़ामिन वठी पहुता। उहे उतां खणी हिननि खे हिन ते पठाण कानून लाइ मूंखे पहिरीं मिलिट्री वारनि वटि वठी विया, उतां वठी विया लतीफ़ाबाद में। 8 ॾींहंनि ते मुंहिंजे माइटनि खे ख़बर न हुई त मां किथे आहियां। हिकु थाणो रुलंदा रहिया। पोइ 8 ॾींहं खां पोइ मुंहिंजे भाउ सां हिकिड़ो माण्हू गॾिजी आयो जेको आउं सम्झां थो त हिन 3 केस जो सबबु थी सघे थो। उहो
उन इलाइक़े में जीअं बालूअ जो ज़िक्र निकितो, उहो पीस जस्टिस ऑफ पीस हो पंहिंजे जॻह ते, पंहिंजे इलाइक़े में। उते हेड मुंशी मूंखे अची ॿुधायो त अॼु हिकिड़ो नौजवान क्लीन शेव हीअं हो, उहो हिकिड़ा पन्ना खणी अची ॾिनई, तंहिं करे हाणे तो ते नओं केस लॻंदो 22 तारीख़, माना हाणे 21 ते मूंखे उते वठी आया आहिनि, 22 ते नओं केस लागू उहो कयूं, जंहिंमें अधु केस माना उहो सम्झो त उहो सचो थी सघिजे थो केस, जेके पहिरियां केस हुआ, छाकाणि त हीअ शयूं ॿियूं। त हाणे मां थोरो इहो ज़िक्र करणु चाहींदुसि त हिन में मॉडल डिक्टेटर ज़ियाउल हक़ जे कारे ऊंदाही दौर में मुंहिंजे क़ैदी हुअण, यानी 9 अप्रैल 81 खां 17 मार्च 82 ताईं मां रहियो आहियां। त उनजो सॼो उन में ज़िक्र अचे थो, जिते मुंहिंजे ज़िंदगीअ जा, मुंहिंजे नस्बुल ऐन जा ख़्वाब क़ैदी हुआ, मुंहिंजो रूह त कोटनि में क़ाबू थी न सघियो हवा ऐं ख़ुशबू वांगुरु, पर मुंहिंजो जुस्सो ज़ंजीरनि में महसूर हो। उन कर्ब ऐं कैफ़ियत खे मुंहिंजा लफ़्ज़ ऐं जुमिला बयानु करण खां क़ासिर आहिनि। सिर्फ़ु लतीफ़ साईं जी शाइरी उन कर्ब हालत ऐं कैफ़ियत खे इज़ारे सघे थी। सुते लदुमि सुहिणो खथीअ में खासो, वुठा मींहं मलीर ते थियो तड़ तमाशो, चोरिया जा पासो त जुसो जंजीरनि में, या सनी सुई सुबियो मुंहुं मारू असीं मां, वेठी सारिया सूमरा गोलाड़ा ऐं गाह, पखनि मंझि फसा कालबाए कोठ में। हिन ज़ियाई आमरियत ते पैरामिलिट्री फोर्स जी तारीख़ दौर में सभ खां पहिरीं फ़ौजी अम्ब्रेला हेठि इक़्तिदार माणींदड़ पहिरीं अवामी मार्शल एडमिनिस्ट्रेटर, अंधी मंडी जमहूरियत जे दावेदार वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे 4 अप्रैल 79 ते पाईअ जे तख़्ते ते लटकाए शहीद कयो वियो। खीर जहिड़े उजरे किरदार रखंदड़ कामरेड नज़ीर अब्बासीअ खे 9 अगस्त 80 ते अज़ियतगाहुनि में तड़पाए शहीद कयो वियो। पाकिस्तान जी सियासी तारीख़ में पहिरियों भेरो सिंध जे हिकु मञियल सियासी क़ौमपरस्त अॻवान ऐं मोतीअ जे गुल जहिड़े अच्छे ऐं सुरहे किरदार जे मालिक अब्दुल वाहिद हारिसर खे शेख मुजीबुर रहमान शहीद जी वरसीअ में शिरकत करण तक़रीर करण जे ॾोह में समरी मिलिट्री कोर्ट हैदराबाद जे मेजर तरफ़ां इहो चई सज़ा ॾिनी वई त मुंहिंजे हथ में वधि 1 साल क़ैद ऐं 10 पटकनि जी सज़ा आहे, जेका तोखे ॾेई रहियो आहे, ॿी सूरत में आई फांसीअ जो हक़दार। हारिसर साहब ते डिसंबर 80 में ऐलान कयल सज़ा ते 11 फरवरी 81 ते सेंट्रल जेल हैदराबाद में अमल कयो वियो। हारिसर साहब न्याज़ अमोइन खे कोड़नि लॻण खां 2 ॾींहं अॻु ख़त लिखियो त प्यारा दोस्त, अॼु DMLA जी ऑफिस मां मुंहिंजी सज़ा मंज़ूर यानी कन्फर्म थी आई आहे ऐं हाणे कोड़ा कंहिं बि वक़्तु लॻी सघनि था। मूंखे उन ॻाल्हि जी का बि परवाह न आहे, सिर्फ़ु इहा ख़्वाहिश अथमि त उहे कोड़ा मुंहिंजे देश जे अवाम लाइ आज़ादीअ जूं इंडलट रेखाऊं साबित थियनि। मुंहिंजो इहो यकीन आहे त जेका धुर असांखे अॼु जेको कुझु ॾेई रही आहे, तंहिंखे उहो सभु कुझु सुभाणे व्याज समेत वापसि ॾियण जी ते मजबूर थियणो पवंदो। इहो तारीख़ जो फ़ैसिलो आहे। तारीख़ हमेशह सभु कंहिं क़ौम जे पैदाइशी हक़ में पासो बदिलाईंदी आहे, उन करे उनखे हिकु ॾींहुं असांजे हक़ में ज़रूरु पासो बदिलाइणो पवंदो ऐं सुफ़ो उथलाइणो पवंदो। उन सां गॾु हारिसर साहिबु हिकिड़ो नसरी नज़्म लिखियो, ऐं चाहियां थो त उहो पढ़ायूं। जेल जूं बुलंद दीवारूं जिन में आहिनि तुंहिंजे कम जा बंदा, कई वहशी दरंदा, लोही कुल्फ़ कड़ा, ॾंदा ॿेड़ियूं, पिण ज़ंजीरुनि जूं छनकारूं, मोहबत जे मारियलनि लाइ विछोड़े जूं डिघियूं टंगींदड़ अकेलाई जूं कारियूं रातियूं मुंतज़िर आहिनि केतिरे वक़्त खां उन्हनि कोड़नि जूं जिन जा निशान बणिजी वञनि। मुंहिंजे ॾुतड़ियल ॾेह लाइ आज़ादीअ जूं इंडलट रेखाऊं दूर घणो दूर हिकु डठल घर में मुंहिंजे लाइ धड़के पई काई दिलि ऐं ॿरनि था किन अखियुनि में आंसुनि जा चिराग। ए देस द्रोही ॿुध सारो ॾे, उहा हिकु धड़कन बणिजी वियो आहे। ज़िंदार जी दीवारुनि में ज़िलज़िला आहिनि, मारू जाॻिया आहिनि, जिन हथनि में तस्बीह हुयूं से वधी रहिया आहिनि बंदूकुनि। सो इन कारे दौर में सवे क़ौमपरस्त ऐं कम्यूनिस्ट कारकुननि अॻुवाणनि ऐं शागिर्दनि खे कारनि कोटनि में वाड़े जेलनि अंदरि फ़ौजी कोर्टूं जोड़े तोड़े ॿाहिरां समरी मिलिट्री कोर्टुनि ज़रिए पटकनि कोड़नि जूं वहशियाणियूं सज़ाऊं ॾिनियूं वयूं, मथिनि ॾंड विधा विया।
आउं बि उन कारे दौर में क़ौमी कारकुन ऐं उस्ताद जी हैसियत में HM खोजा स्कूल सोसाइटी नवाब शाह मां क्लास में पढ़ाइण दौरान 19 अप्रैल ते बिना कंहिं वारंट केस या इल्ज़ाम जे गिरफ़्तार करे हाला ऐं लतीफ़ाबाद थाणनि जे लाकपनि में वाड़े फ़ौजी छावणीअ में ज़िल्लत आमेज़ सूरत में पेश करे हिकिड़नि इल्ज़ामनि केसनि जे कूड़नि थियण खां पोइ ॿियनि केसनि में फासाए क़ैद कयो वियो। उन दौरान कई भेरा मूंखे अलफ़ नंगो करे हथ कड़ियूं लॻाए दीवारुनि में ज़ंजीरुनि सां ॿधी सवे सचपुतरा हया विया। कलाकनि जा कलाक ॿाहूं उभियूं करे बीहारियो वियो। कुर्सी बनाराए लतूं मुकूं थफड़ूं थुॾा हया विया, ज़ेर नाफ़ पटिया विया ऐं घुटा ॾिना विया। मूं ते हेॾो तशदुद कयो वियो जो आउं केतिरा भेरा बेहोश थी थिए वियुसि। वरी होश में अचण ते मूं ते ॿीहर तशदुद कयो थो वियो। कूड़ा ड्रामा रचाए नीम बेहोशीअ वारी हालत में मूंखे चयो वियो त तुंहिंजी भेण खे तुंहिंजे आॾो नंगो करे बीहारियो वियो आहे। उन लाइ हिकु बाज़ारी औरत आणे दरवाज़े खां ॿाहिरि खांसि रड़ियूं ऐं ताहूं करायूं वयूं त जीअं आउं संदन रचायल हथरादू नाटक खे हक़ीक़त सम्झां। इहो ऐं अहिड़ो समूरो वहशियाणो सुलूक IB इन्वेस्टिगेशन ब्यूरो जे डायरेक्टर आगा सिकंदर, FIU जे इंस्पेक्टर ज़ैदी, पुलिस इंस्पेक्टर ख़लील बाजवा, SHO चांद ख़ान, एडिशनल SHO ऐनुद्दीन, SDM लियाकत आरे जेको अॻिते हली सेक्रेटरी सर्विस बि थियो ऐं ॿियनि अलाए कहिड़नि एजेंसियुनि जे माण्हुनि जे अॻियां अख़्तियार कयो वियो। मूंखे कलाकनि जा कलाक ॾींहंनि जा ॾींहं लाॻीतो पुछा गछा जे अणवणंदड़ थकाईंदड़ अमल मां गुज़रणो पियो। ऊट पटांग ऐं अजीब क़िस्म जा सुवाल कया था विया जहिड़ो GM साहिब ऐं GSM तहरीक खे हथियार किथां था मिलनि, भारत ऐं अफ़गानिस्तान में अवां जा तरबियती मर्कज़ किथे किथे आहिनि, कहिड़नि शहरनि में आहिनि। GM साहिब जी प्रेस तूं इमदाद चांडियो तारिक अशरफ ऐं अज़हर बचायो मिरणास हलायो था। हैरत जहिड़ी कॉम्बिनेशन ताजो GSM मास जो मेंबर, इमदाद चांडियो कम्यूनिस्ट ऐं DSF जो अॻवान, तारिक अशरफ सोणी प्रेस जो मालिक ऐं अज़हर बचायो मिरणास हारी वर्कर। पुछा गछा दौरान अजीब लकाव नज़र आया। ऑफिसरनि जे ॼाण जा अजीब मुशाहिदा थिया। मूंखां पुछियो वियो त इंदिरा गांधीअ जा पुट घणा आहिनि। मूं नॉर्मल नमूने वराणियो 2, राजीव ऐं संजीव गांधी। छका थफड़ थी वियो ऐं टियों पुट मदद अली सिंधी विसारे वे। मूं पुछा गछा दौरान ॼाणे वाणी पंहिंजी क़ौमी तहरीक खां वधीक वाबस्तगी अदब ऐं सिंधी अदबी संगत सां ॼाणाई ऐं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन सां लाॻापो ॼाणायो त चयाऊं त सिगाबत मुलदन ऐं ॾाहिर परस्तनि जी जुमायत आहे। मूं जॾहिं रुजत परस्तनि तरक़ी पसंद अदब जो ज़िक्र कंदे चयो त रुजत परस्त शाइर गुल बुलबुल जामो साकी ऐं सुराहीअ जा किसा ॻाइनि था ऐं तरक़ी पसंद जदीद अदब ज़मीन ऐं माण्हुनि जी ॻाल्हि कनि था त ॾंदन भॻल फदे FIU जे इंस्पेक्टर ज़ैदीअ फ़ौरन चयो अच्छा अच्छा आपका वास्ता जान साकी से है। जामो साकी मुंहिंजो चयो त हाणे इहा ई उन्हनि जी था। उन ज़माने में असां जहिड़ा नौकिरी पेशा माण्हू GSM महाज़ में अंडरग्राउंड कमु कंदा हुआ। पुछा गछा दौरान मुंहिंजे आॾो GSM महाज़ जो तर्जुमान पर्चो सच ऐं कम्यूनिस्ट पार्टी ऐं DSF जा तर्जुमान पर्चा सुर्ख़ पर्च में हलचल खणी आया त इहे पर्चा तूं ऐं इमदाद चांडियो कढंदा आहियो। मूंखां अखर बेताब करायो। इमदाद चांडियो ऐं मुंहिंजा अखर लॻभॻि हिकु जहिड़ा आहिनि। मूंखे मथिन खिल बि पई अचे पर मूं ॼाणे वाणे अखर नसख बदिरां नस्तरी कंदा यानी उर्दू वारे अंदाज़ में फारसी वारे अंदाज़ में लिखिया। छाकाणि सच साइक्लो स्टाइल मां कढंदो हुउसि त मुंहिंजो अखर जी का आड़ी मिली सघे थी त करे मां हुनखे नस्तलिक में लिखिया। ऐं जॾहिं सिंधी ऐं अंग्रेज़ीअ जी सयूं करायूं त मूं ॿई तब्दील करे छॾियूं ऐं अहिड़ी तरह कयूं जीअं ॿीहर करे न सघजनि। मतिलबु त हिननि हर हरबो हलायो, दाबा दड़का ॾिना। कामरेड हसन नासिर शहीद ऐं कामरेड नज़ीर अब्बासी शहीद जा हशर यादि ॾियारियऊं ऐं इहो बि चयाऊं त सच ॿुधा ॿी सूरत में तोखे हेलीकॉप्टर सां ॿधी फिज़ा में घुमायो वेंदो वग़ैरह वग़ैरह। एजेंसियुनि पुलिस जे हुन वहशी कटक में मूंखे के फ़रिश्ते सिफ़त इंसान बि नज़र आया जिन में मेहर जे पासे जो सिपाही ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण ऐं संदसि हिकिड़ो दोस्त ऐं ASP हैदराबाद बचल सांगरी शामिल हुआ। संदन हमदर्दी ऐं मुशफ़िक़ाना अंदाज़ आउं कॾहिं बि विसारे नथो सघां। मूं ते लतीफ़ जे आला में तक़रीर करण जा नारा हणण, सकरनि में पंफलेट विराइण जा केस, जॾहिं तॾो के असिस्टेंट कमिश्नर आला, इम्तियाज़ काज़ी ऐं फ़ौजी छावणीअ में हिकु नामालूम मेजर आॾो कूड़ा साबित थिया ऐं हिन पुलिस खे मुंहिंजो ज़ामिन वठी अचण लाइ चयो त
तॾहिं आला थाणे जे इंस्पेक्टर ग़ुलाम शबीर आराई लतीफ़ाबाद जे SHO चांद ख़ान सां लड़ी राति जो फ़ोन ते ॻाल्हाए 21 मार्च ते मूंखे लतीफ़ाबाद थाणे ते ॾियारे मोकिलियो, जिते 22 अप्रैल 81 ते मूं ते नओं केस लागू करे मुंहिंजी नई सिर गिरफ़्तारी ॾेखारी वई, जॾहिं त मूंखे इंस्पेक्टर यूसुफ मलक 19 अप्रैल ते नवाब शाह मां गिरफ़्तार करे आला थाणे ते पुॼायो। लतीफ़ाबाद थाणे जे वॾे मुंशीअ रसूल बख़्श बल्ला, जेको थाणे जी लिख पढ़ यानी FIR सिंधीअ में लिखबी, उन करे उनखे उते रखियो हुउमि, लिख पढ़ कंदो ऐं FIR कटींदो हो। मूंखे 28 अप्रैल ते इहा आगाही ॾिनी त जोया साहब हिकु क्लीन शेव नौजवान ताज़ो सूबेदार साहब खे हिकु साइकिलो स्टाइल पंफलेट ऐं 2 हथ जा लिखियल फोटो स्टेट पना ॾेई वियो आहे ऐं तुंहिंजी गिरफ़्तारी 22 तारीख़ ॾेखारी वई आहे। उन करे नए केस ऐं पुछा लाइ ज़हनी तरह तयारु थी वञ। पुछा गाछा में मूं ते थियल तशदुद जो ज़िक्र मूं पंहिंजे जेल वारे किताब में ऐं कुझु आरीसर साहब जो किताब जेको आहे उनजे माग में कयो आहे मूं। बहरहाल 2.5 महीना लाकअप ऐं जेल में कचे क़ैदी रहण बैदि जॾहिं 8 जुलाई 81 ते मूंखे 1 साल क़ैद जी सज़ा ॾिनी वई त चार्ज शीट हेठि ॼाणाई वई। द अक्यूज़्ड सिविलियन ताज मोहम्मद सन ऑफ हाजी खान जोयो, रेजिडेंट ऑफ मजीद कीरो, तालुका सकरन, डिस्ट्रिक्ट नवाब शाह, being a person subject to martial law regulation, is charged with MLR 13. No person shall by words either spoken or written or by sign or otherwise bring to attempt to bring into hatred or contempt to excite affection towards the armed forces or any member thereof or any manner whatever spread or attempt to create alarm or despondency amongst the public, in that he on or about 13 March was found involved in process of and circulating the objectionable literature captioned Tama Yasa, you and me, which calculated to create feelings of hatred and disaffection towards armed force and create alarm among the public. Place Hyderabad, I date I 22 जून 81, मां 19 जून ते पकड़ियो, मार्च ते पकड़ियो अप्रैल में। मेजर फॉर SMLA इम्तियाज़ुल हक़। ऐं सज़ा वारे ॾींहुं उन चार्ज शीट सां गॾु 2-4 हथ अगरि फोटो स्टेट पन्ना बि ॾेखारिया विया, जिन में आरीसर साहब जे डायरीअ जा वर्क, जिन में शहीद नज़ीर अब्बासीअ बाबति मज़मून ही लाश कंहिंजो आहे बि लिखियलु हो। हिते आउं अब्दुल वाहिद आरीसर जी डायरीअ जा आउं चाहियां थो त ॿई वर्क पढ़ा जिन ते मूंखे सज़ा मिली। हिकिड़ो आहे अमा ऐं असां। हाणे इहो मां सम्झां थो त सच में मूं उहो उतारियो जेको हिन माइरन मारिस डायरीअ में मौजूदु आहे। अमा ऊंदाहिन जा पुजारी आहियो, तव्हांजे चहिरे ते इंसानियत जे रत जी ॻाढ़ाण आहे, तव्हां पूरी इंसान ज़ात जा कातिल आहियो, तव्हांजे वर्दनि ते इंसानी रत जा फुड़ा लॻियल आहिनि, अव्हांजा पिल्ला इंसानी गोश्त जा टुकड़ा आहिनि। पूरी दुनिया में तव्हांजी हिक ई ज़ात, हिक ई क़ौम, हिकु ई नस्ल आहे। तव्हांजी ज़ात बेग़ैरती आहे, तव्हांजी क़ौम भाड़े जा कातिल आहे, तव्हांजो नस्ल तारीख़ जी लानत जी मुजस्सम पिटकार आहे। तव्हांजो हिकु ई धंधो आहे, तव्हांजो हिकु ई शौक़ु इंसानियत जे अज़ीम महिमारनि खे क़तलु करणु आहे ऐं तव्हांजो मक़सदु आलमी सतह ते पंहिंजे साम्राजी आकाउनि जा बूट चटणु आहे। तव्हांजी दिलि उमास जहिड़ी ऊंदाही आहे। तव्हांजे मर्दनि ते मुजीब जे मासूम ॿारनि जो रतु लॻियलु आहे। तव्हांजे बंदूकुनि ते बंगला बुंदूअ जी बाहि वांगुरु गरम खून जा छंडा लॻियल आहिनि। तव्हांजे पेशाननि ते चीगवेरा जी रेटे रत जूं रेखाऊं आहिनि। तव्हांजे जिस्मनि खे आलमदे जे रत वकोड़े छॾियो आहे। तव्हां सूअरनि जी उहा आलमी छांग आहियो जंहिं पूरी इंसानियत जी जमूरी खेत खे लताड़े वैरान करे छॾियो आहे। तव्हांजे दिमाग़नि में खूनख़्वार बगड़नि जो भेॼो आहे। तव्हां पूरी इंसानियत जी बुज़दिल तरीन मख़लूक आहियो। तव्हां हिन काइनात जा कमज़ोर तरीन इंसान जी सूरत में हाथी आहियो जेके बंदूक जे टेक खां सवाइ हली नथा सघो। तव्हां उहे गेदी आहियो जो हिकु मासूम ॿार जे नारे खां डिॼी लिकी उन जे नारे जो मुक़ाबिलो गोलीअ सां था करियो।
तव्हां उहे कायर आहियो जो जकड़ियल क़ैदीअ जे साम्हूं बंदूकुनि जे घेरे खे सवा वेही नथा सघो। तव्हां उहे आहियो जेके सज़ा लिखंदे वक़्तु पंहिंजे भयानक मुस्तक़बिल खां डिॼो था। तव्हां फ़ना जा मुसाफ़िर आहियो। असां रोशनियुनि जा राही, पिरह जा पैगम्बर ऐं अमन जा रेबारा आहियूं। असां हिन दुनिया जा बहादुर तरीन इंसान आहियूं जो मौत वक़्तु बि असांजी मुहबत मात न थींदी आहे। असां उन सुहागण जे ममता जे जज़्बनि वांगुरु आहियूं जेके फितरत जे कानूननि में अज़ली ऐं अबदी आहिनि। असां पंहिंजे कलम सां लोह कलम ते नए इंसान जो शानदार रोशन ऐं पुरमन मुस्तक़बिल लिखंदड़ फ़रिश्ता आहियूं। असां सुबुह सादग जा फ़र्ज़ंद, सारनि जे संगनि जी ख़ुशबू ऐं कुंवारनि जज़्बनि जी गरमाइश आहियूं। असां उहा मुहबत जो शोलो आहियूं जेको पथर जी पहिरीं चिणग सां वठी अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि विसाणू न आहे। असांजे पेशाननि ते मासूमनि जी अबदी मुर्क, अखियुनि में चाहत जे चुमिन जी हिफ़ाज़त जा कोट आहिनि। असां हर दौर में कुठा विया आहियूं ऐं वरी वरी इंसानियत जी सीध संवारण लाइ जहिड़ा थींदा आया आहियूं। असां ई आहियूं जिन गीतनि जी गुंजार पैदा कई, मौसीक़ीअ में सोज़ पैदा कयो, शाइरीअ खे सोनल जी कोमलता ऐं शहबाज़ जी ताक़त ॾिनी। असां इंसान ज़ात जे उन रत खे पंहिंजे ॻोड़नि सां साफ़ु कयो आहे जेको तव्हांजे वहशाना गोलियुनि वहायो। असां एॾा अज़ीम आहियूं जो काइनात जे पैदाइश खां अॼु ॾींहं ताईं इंसानियत तव्हां ते तीर पथर ऐं असां ते गुल वसाया आहिनि। पोइ बि असांजे अज़मत खे पूरो ख़िराज अदा न करे सघी आहे। तव्हां इंसानी जिस्मनि ते हुकूमत कई आहे ऐं असां ख़ूबसूरत ऐं मुक़दस दिलनि में पंहिंजा मंदर जोड़िया आहिनि। ऐं जॾहिं तारीख़ जे उन अड़कोट सफ़र ते नज़र विझंदो आहियां जंहिंमें इंसानियत असांखे ख़िराज अदा कंदी असांजे अज़मत जे मीनारनि ते न पहुची सघी आहे, तॾहिं सम्झंदो आहियां असां पंहिंजे काइनात जा ख़ुदा ऐं अवां शैतान आहियो। जॾहिं बि हूंदा आहिनि रातिनि में अवां ॿारनि जे चपनि मां संदन माउरनि जे छातियुनि जा गुल छॾाया आहिनि, तॾहिं असां सांता क्रूज़ वांगुरु उन्हनि ॿारनि जे वातनि में ईंदड़ दौर जा सुराग गुल विझंदा आहियूं। असां ख़ाली हथे अवां जे साम्हूं बीही पंहिंजे निगाहुनि जी समूरी मुहबत जी मिठाज ऐं नफ़रत जी समूरी कोड़ाण सां अवां जे निगाहुनि में ॾिसंदा आहियूं। तॾहिं तव्हां उन धरतीअ ॾांहुं ॾिसंदा आहियो जेका अवां रत हाणी करे छॾी आहे, छो त न तव्हां उन अबदी मुहबत खां वाक़ुफ़ु आहियो ऐं न वरी मुहबत वारनि अखियुनि में जेका नफ़रत अवां लाइ पैदा थींदी आहे तंहिंखे सही सघण जी तव्हां में ताक़त आहे, छो त तव्हां कूड़ी नफ़रत जा देव आहियो ऐं अवां जो वजूद हलंदड़ फिरंदड़ कूड़ आहे। इहो पम्फलेट ऐं हीउ जेको हाणे इहो त हो हुन जो छा पेपर, हीउ जेको ॿियो आहे आरिसर साहिबु जेल मां मूं ॾे डायरी मोकिली हुई। जुमन दरबदर ऐं आऊं हटड़ीअ में सांदन जो ॻोठु आहे, उते ॿियासीं। मूं जॾहिं हीउ पढ़ियो त साम्हूं माण्हू रोअनि पिया। रसूल बख़्श सांद जेको उन वक़्तु अंडर DSP अंडर ट्रेनिंग हो ऐं ॿियो हिकिड़ो छोकिरो हिन में LMC में पढ़ंदो हो, उन ॿिन्ही मूंखे चयो त इहो असांखे लिखी ॾे। मां बुक ते लिखी ॾिनो। त जॾहिं मूंखे चार्ज शीट मिली त हीअ त पम्फलेट जी सूरत में हो। हिन जा अखर मां जो ॾिसां त हीअ त मूं त रसूल बख़्श सांद खे ॾिना ऐं उन वरी बि कंहिं माण्हूअ खे ॾिना जेको नौजवान जेको आयो हुते। त हाणे उहो ई आहे, हीउ लाश कंहिंजो आहे। इस्पताल जे सर्दखाने में चिचिरल चिबाटियल रत उछाण लाश पियो आहे जंहिंजे चहिरे ते लांग बूटनि जे कोकनि जा निशान आहिनि ऐं जंहिंजे छातीअ ते छुरनि जा घाव आहिनि, जंहिंजो उज़वो चिथियल चिबाटियल ऐं वढियल आहे नज़ीर पासे। उन लाश जी उन हालत में कैफ़ियत खां पोइ बि संगीनूं टुंबियल राइफलूं उभियूं आहिनि ऐं इस्पताल जे दरवाज़े ते पूरी कंपनीअ जो पहिरो आहे। हा, पर पोइ बि उन लाश जे चहिरे ते नफ़रत, अज़मत, तक़दुस ऐं मासूमियत जूं रेखाऊं उभरी ऊंदाहीअ में रोशनीअ जा किरणा पकेड़े रहियूं आहिनि। इहो लाश अकेलो आहे, मथियुसि को बि मासूम बाबा चई ॻोड़ा ॻाइण वारो न आहे। को बि जोबन ॻोड़नि सां उन लाश जी हरारत खे थधाण पहुचाइण वारो न आहे। सर्दखाने में पियल उन लाश जी गर्मी ऐं तपाण कोल्ड स्टोरेज जे दीवारुनि खे रिझाए रही आहे। नेठि उहो लाश कंहिंजो आहे जेको एॾे वॾे शहर में ईअं अकेलो बेवसी वारी हालत में कंहिंजो इंतज़ारु करे रहियो आहे, का सदा करे रहियो आहे, जंहिंजे चपनि ते मौत खां पोइ बि हिकु अहिड़ी ललकार आहे जंहिंजो तसलसुल कंहिं फ़र्द जे मौत सां टुटंदो न आहे ऐं न ई टुटणो आहे, जंहिंजे रत हाणे अखियुनि में अहिड़ी जोत जली रही आहे जंहिंजी जीत त अमर थींदी आहे पर जंहिंजो मौत बि मात न खाईंदो आहे, जंहिंजे बेजान जिस्म में उहा हशमत ऐं हेबत आहे जो ॾांहुं उभो थियल संगीनूं या ईंदड़ समय जे ख़ौफ़ खां डिॼी रहियूं आहिनि, जेको समूह उन्हनि संगीनुनि जे मालिकनि ॾांहुं
पाणी दरिया जे वहकिरे वांगुरु वही रहियो आहे, कणिक जे सने वांगुरु वधी रहियो आहे, हिमालय जे तिलंदड़ छिप वांगुरु तेज़ीअ सां डुड़ंदो पियो वञे, जेको तूफ़ान बणिजी विज जे रूप में गजगोड़ कंदो अची रहियो आहे। सच जे सोनहरी रथ ते सुवार थी साननि जा कंध मरूटींदो, बादशाहनि खे घिटियुनि में गेलींदो, अमीरनि जा ओज कढंदो, मज़हबी मांदारनि जा सीना लताड़ींदो, वहशत जुनून कहर ऐं कड़काट कंदो अची रहियो आहे। हुन जे ॿाहुनि में देवताउनि जा ॿल आहिनि, अखियुनि में बाहि जा शोला आहिनि, ज़बान में तलवार जी तेज़ी आहे। अहिड़े वक़्त जी वेझड़ाई खां संगीनूं ॾकी रहियूं आहिनि, एज़ाज़ी ॿिला किरी रहिया आहिनि, वर्दियूं कपह जे पूड़ियुनि वांगुरु उॾामी रहियूं आहिनि, ऐं गुग गुंदाईअ में उहो वक़्तु बातरतीब ऐं मुनज़्ज़म अवाम जे कुलनि ते सुवार आहे, जिन जे हथनि में कॾहिं निवसाईंदड़ मशलूं आहिनि, ऐं उहे मशलूं अमर अग्नीअ जूं आहिनि। उन अमर अग्नीअ जे शोलनि में हर अहिड़ो लाश हिकु नई मशल जो, नए झंडे जो, नए नारे जो इज़ाफ़ो कंदो वेंदो आहे। पर उहो लाश कंहिंजो आहे? जंहिं ते बीठल पहरेदार बि ॾिनल आहिनि, त संगीनूं ॾकी रहियूं आहिनि, त वर्दियूं बि कपह जे पूड़ियुनि वांगुरु उॾामंदियूं नज़र अचनि। उहो लाश दुनिया जो क़दीम तरीन, मशहूर तरीन ऐं गुमनाम तरीन लाश आहे। हा, उहो लाश यसू मसीह जो आहे, जेको सलीब ते लटकियल आहे। उहो लाश हकीम मानीअ जो आहे, जंहिंजे फ़िक्र ऐं फ़न खे वक़्त जे इक़्तिदार जी तवाइफ़ ऐं उन जे मुहाफ़िज़ बड़वे पंहिंजे जिस्म लाइ तेज़ाब पिए सम्झो। नतीजो तौरु हिन खे जीअरो साड़ियो वियो हो। इहो लाश सेनिका जो आहे, जेके रोम जे नेरो ख़ुदकुशीअ ते मजबूर कयो हो। उहो लाश शाह इनायत जो आहे, जंहिंखे क़ुरान जे नाले ते कुठो वियो हो। ऐं उहो लाश हेमू कालाणी ऐं जूलिस फीचुक जो लाश आहे। उहो लाश हर उन बाज़ ज़मीर, अदीब, शाइर, दानश्वर ऐं सियासी कारकुन जो आहे, जंहिंजी रूह फ़ौजी जनता जे टिश्यू पेपरनि जहिड़नि फ़रमाननि मुताबिक़ सजदा करण खां इनकार कयो आहे, जिन जा सजदा सिर्फ़ु पंहिंजे मादरे वतन जे अवाम जे ख़ुशीअ ऐं ख़ुशहालीअ लाइ वक़फ़ रहिया आहिनि। जेकॾहिं तूं ऐं मां, हू ऐं ही बाज़ ज़मीर आहियूं, त इहो लाश असां सभिनी जो आहे। ऐं उहे इंसानो जेके नरम बिस्तरनि ते अयाशीअ सां सुता पिया हो, सोचियो किथो लाश तव्हांजे पुट, पोटे, ॾोटे या न्याणे जो त न आहे। इहो लाश पूरी दुनिया जे हुरियत ऐं आज़ादी पसंदि नौजवान जो लाश आहे। उन लाश जे रूप में मूंखे अहमद लासी, मीरदाद ख़ान, भगत सिंह, दत्त चीगवेरा ऐं कादिर सिद्दीकी नज़र अची रहिया आहिनि। हा, हीअ लाश हर उन सिंधीअ जो आहे, जंहिंजे ज़हन ज़मीर जी कंहिं कुंड में ज़रो बि गैरत जो बाक़ी आहे। हा, हीअ लाश तुंहिंजो बि आहे त मुंहिंजो बि आहे। हीअ लाश ॾाहर जो बि थी सघे थो ऐं हर विढ़ंदड़ मुंहिंजे भाउ जो बि थी सघे थो। हा, उहो लाश अॼु ट्रक ॾेई रहियो आहे, तुंहिंजी ऐं मुंहिंजी बेग़ैरती, बुज़दिली, बेहयाई ऐं दलाल पाईअ ते। उहो ट्रक ॾेई रहियो आहे उन संगीन जे टुटण जे आवाज़ ते। उहो ट्रक ॾेई रहियो आहे अवाम जे हथनि में खयल अमर अग्नीअ जे मशलुनि जी रोशनीअ ते। उहो ट्रक ॾेई रहियो आहे पिंजल कपह जे ज़रनि वांगुरु उॾामंदड़ वर्दियुनि जे चीथड़नि ते। उहो ट्रक ॾेई रहियो आहे पंहिंजी दाइमी अबदी फ़तेह जी यकीन ते, अवाम जे आज़ादीअ जे ईमान ते, ज़ुल्म जे ज़ंजीर जे पिघलजण वारे वेसा ऐं मातृभूमीअ जी हर बुख ऐं ॾुख ऐं मुसीबत खां आज़ादीअ वारे विश्वास ते हू ट्रक ॾेई रहियो। ए सिंधी इंसानो, उन लाश जे रूप में अवां सभु नंगा पिया आहियो। मर्दो ऐं औरतूं, वॾेरो, हारियो, डॉक्टरो, मरीज़ो, तमामु बेशुमार बंदूकूं अव्हांजे सीननि ॾांहुं सिधियूं थियल आहिनि। ऐं कंहिं बि वक़्तु तव्हांजा लाश बि ईअं लटकियल नज़र ईंदा। उहो अव्हां खे कराची इस्पताल जे सर्द खाने में पियल लाश वॾे वाक़े ॿुधाए रहियो आहे। उहो लाश सिंध जे कम्यूनिस्ट हुरियत पसंद जो आहे, जंहिंजो नालो नज़ीर अब्बासी आहे। शायदि तव्हां न सुञाणंदो हुजो, छो त तव्हां या त मीर अली मुराद खे सुञाणंदा हो या चार्ल्स नीपियर खे। हा, इहो आहे इन ॿिनि ते मूंखे जेका सज़ा ॾिनी वई। मूं लिखियो आहे त मूंखे फ़ख़्रु आहे त आरीसर साहिब जे डायरीअ जे उन वर्कनि जिन खे पंफलेट सॾियो वियो जे पादाश में मूंखे 1 साल जेल जी सज़ा मिली ऐं मूं ते बेता तशदुद कयो। ऐं इहो बि एतिराफ़ु करियां थो त उहे नज़ीर अब्बासी वारा वर्क मूं ॿुधायो तव्हांखे त हटड़ीअ में मां जेको उनखे ॾिना हुआ। ऐं उहो अॻिते अली सान साहिबु तरक़ी करे SP थियो ऐं उहे पना हिन ख़बर न आहे कंहिंखे ॾिना, जिन जे बुनियाद ते मूंखे लतीफ़ाबाद थाणे ते 9 केस दर्ज कयो वियो। ऐं उहा मूंखे इहो बि फ़ख़्रु आहे त आरीसर साहिब जी उहा डायरी जॾहिं 89 में छपी त उनजो मां अॻु बि मूं लिखियो हो। ज़ियाई अमरियत में मूं न रुॻो 1 साल सज़ा तौरु जेल काटियो, पर उन सज़ा जे पादाश में मूंखे 10 साल मास्तरीअ तां हथ धोइणा पिया।
नौकिरी विञाइण खां पोइ मार्च 82 में आज़ादु थियण खां पोइ मूं ॿीहर नौकिरी जी तलाश में पब्लिक स्कूल में इंटरव्यू ॾिनो ऐं उन वक़्त में शरीफ़ मेमूण ऐं बका मोहम्मद कुरैशी जहिड़ा ईमानदार माण्हू हुआ, पर उन्हनि हिकिड़े सिफ़ारिश खे रखियो जेको साल खां पोइ वरी प्राइमरी मां वञी रिटायर थियो। पोइ वरी ॿीहर मूं इंटरव्यू ॾिनो जेको साईं शाह मोहम्मद शाह ऐं रहीम बख्श असांजो जेको ॾेथो साहिबु हो अब्दुल रहीम ॾेथो, उन्हनि मुंहिंजो इंटरव्यू वरितो ऐं पोइ वरी मां उते वियुसि। पर वरी बि उहो साल बि मां उते कोन रहियुसि त ज़ियाउल हक़ मीरपुर ख़ासि में आयो ऐं उते असांजो हिकिड़ो मौलवी साहिबु हो जेको मशहूरु कालम निगार बि आहे, उन ज़ियाउल हक़ खां नोट हणायो ऐं उहो जी प्रिंसिपाल साहिब खे पहुतो जे मूं ते ॿियो को बि इल्ज़ाम न हुयो, ॿुधाए त बाबा हाणे वॾनि जो ई आयो आहे तंहिं करे मां कुझु करे नथो सघां, तोखे टर्मिनेट कयूं था। त उतां मां टर्मिनेट थियुसि। बहरहाल हीअ जेका जेल डायरी आहे या जेका ख़तनि वारी जेल डायरी आहे उहा हीअ जीअं त रोज़नामचे वांगुरु लिखियलु आहे त उन में उहे सभु तफ़सील आहिनि, पर ख़तनि में मूं वधीक तफ़सील लिखियो आहे। जेल में 2 टे ॻाल्हियूं मूं सिखियूं। हिकिड़ो त जेल वञणु मसइलो न आहे, जेल घारणु मसइलो आहे। जीअं सुलेमान चयो त जेल में साॻा साॻा चहिरा ॾिसी साॻो साॻो माहौल ॾिसी माण्हू में नफ़्सियाती त चिड़ अचे थी, और उन करे मां इन क़िस्म जे माहौल खे तब्दील करण लाइ उते पढ़णु लिखण जो माहौल, जेल में फस्ट क्लास क़िस्म जी लाइब्रेरी बि हूंदी आहे पर उहा इस्तेमालु न थींदी आहे। पर असां जेल जी समूरी लाइब्रेरी पढ़ी, मुंहिंजो भाउ ख़ाकी किताब खणी ईंदो, पोइ नारा जेल ताईं उहो किताबनि जी ॾे वठि थींदी। ख़ाकी वरी दड़कल वारा ख़त बि लिखिया आहिनि त तूं वापसि नथो करी, घटि में घटि मूंखे ॿुधाईंदो कर त मां 2 कापियूं वठां, हिकिड़ी पंहिंजी लाइब्रेरी लाइ हिकिड़ी तोला या मोकिलींदो कर वापसि। छो त कुझु किताब वरी वापसि मोकिलिबा, उहो जेल सुपरिटेंडेंट हाणे बसि 2 किताब मूसा से मार्क्स हुननि रोके छॾिया, थियो त हीअ मज़हबी किताब आहे, हीअ अलाए छा आहे हिन में, पर उन जॻह ते तहज़ीब की इर्तिक़ा या ॿिया गारे जहां दराज़ है आग का दरिया, इहे वॾे में वॾा किताब इहे समूरा असां जेल में पढ़िया ऐं दोस्तनि खे पढ़ाया। परियां इमदाद वारनि जो वार्ड हूंदो, उहे असांखे किताब वठंदा, उन्हनि खां हिकिड़ो त किताबनि जी ॾे वठि जे करे असां माहौल खे बहितर बनायो। ॿियो GSM जा छोकिरा जेके सफ़ा छुड़वा हूंदा, मतिलबु उन्हनि जी एतिरी तरबियत न हूंदी। असांजो सतार मौर्य थियो, लुत्फ़ पीरज़ादो, लुत्फ़ अब्बासी या कलोड़ो या गुल मोहम्मद, इहे भई संजीदा हूंदा पर इहे हमेशह विढ़ंदा हुआ पाण में। ॿियो जेल में साॻियो दाल वग़ैरह हूंदी, मूंखे यादि आहे त कुर्बान अरबाब इहे जेल जी दाल खे ईअं भूंडो चवंदो, हणी चवंदो हीअ खाइजे। पोइ वरी असां पाण में जीअं मस्ताने वग़ैरह जो उन सां विढ़िया या उनखे घटि वधि ॻाल्हायूं, पोइ असां पाण में मीटिंग करे दोदो हूंदो, हफ़ीज़ कुरैशी ऐं माना सेक्रेटरी हूंदो हुओ हाल जो, हाल में 22-24 ॼणा रहंदा हुआसीं, इमदाद वारा 22 ॼणा खनि रहंदा हुआ। असांजो हिकिड़ो डिसिप्लिन ठहियलु हूंदो, बाबा को बंदि कड़ी कंदो, पोइ मीटिंग करे असां सज़ा तजवीज़ कई त बाबा हीअ 3 ॾींहं या 6 ॾींहं हिननि सां सोशल बाइकाट, को बि न ॻाल्हाईंदो, जेकॾहिं कमु आहे त उहो लिखी ॾींदा। ऐं तंहिंखां पोइ असांजो जेल ॿाहिरां खां भाॼी ईंदी त उहे ठाहींदा हुआसीं, पर हिननि खे जेल जो भतो खाइणो पवंदो। हाणे उहे जेको दाल खे भूंदा ॾींदा, नेठि उहा दाल हुननि खे खाइणी पई, त उहो मतिलबु जेल में हिकिड़ो डिसिप्लिन बि रखिणो पवंदो। ॿी हूंदो त नवां छोकिरा जेके नंढा छोकिरा के कापीअ में जल्दी ईंदा या ॿिया चवंदा मास्तर जे वार्ड में मोकिलियो, छा त जेल वारा जेके थोरो ॿियो ख़त सभ खां वधीक मूंखे जो कहिड़ी मुसीबत आहे तो हेॾे ख़त था अचनि। ऐं जे स्कूल मां बदिजी आयुसि, उन में HM खोजा सोसाइटी जेको आसिफ़ ज़रदारी जे घर जे भरिसां आहे, हाणे उन में सिंधी उर्दू ॿई छोकिरा पढ़ंदा, पर घणे में घणा ख़त उर्दू छोकिरनि जा ईंदा। पोइ हिकिड़े ॾींहुं आफ़ताब जेलर हूंदो, ॾाढो हमदर्द हूंदो, ख़त खणी पढ़ंदो, जेतिरी तोसां छोकिरा सिंधी थोरे उर्दू ॻाल्हाईंदड़ एॾो प्यारु कनि था, मुंहिंजो भई मुंहिंजा बचा हूंदा मां पढ़ाईंदुसि। पोइ हिकिड़ो ख़त हो हिकिड़े छोकिरे जज़्बात में लिखियो, अलियस गद्दारी, डॉक्टर अलियस गा जेको हाणे ताज़ो गुज़ारे वियो आहे, तमामु ज़बरदस्त ज़हीन छोकिरो हूंदो, ख़त पढ़ंदो रहंदो आयो। चइनि बाबा चईं अहिड़ा जज़्बाती ख़त त लिखंदो, असां जहिड़ा जेके ज़ालिम माण्हू सेफ रोड ते मजबूर थी वञूं। त
हाणे उहे ख़त 500 सुफ़्हनि ते मुश्तमिल 2 किताब आहिनि जेके वरी इहो हूंदो त जेको बि सुनवाई ते वेंदो मां कोशिशि करे हुनखे अहिड़े नमूने सां ॾींदो जीअं पकिड़जनि न, बावजूदि हुनखे कुझु शयूं पकिड़ियूं। ऐं मिसाल हिटलर जी आत्मकथा मूं तर्जुमो कई, बोल्शेविक पार्टी जी तारीख़, हाणे उहे 2 गुम थी विया। पर हाणे मुनीर शाह मूंखे ॿुधाए थो त हिकिड़ो बंडल मूंखे हथु आयो आहे फाइल जो, थी सघे इहे सभु ख़त या जिन जे ख़तनि जा जवाब मोकिलिबा उन्हनि खे इहा हिदायत कयल हूंदी त मुंहिंजा ख़त तव्हां वटि इहे सभु वरी मुनीर शाह वटि। मुनीर शाह तॾहिं 9 क्लास पढ़ंदो हो ऐं मुनीर शाह ऐं हनीफ़ शाह 2 ॿार, पर तमामु ज़हीन हूंदा। पोइ इहे ख़त, इहे डायरीअ जा वर्क उहे सभु हुन वटि थंभबा। उन में मिसाल जेल मां जेके दोस्त आहे, मिसाल दोदो मेहरियो ऐं इमदाद चांडियो, ऐं उहे मिसाल वार्डन में तब्दील पोइ हिकु ॿिए खे असीं ख़त लिखंदा हुआसीं। उहे ख़त रसूल बख़्श ते बि ख़त, साईं अलड़ ख़ान ते बि ख़त, साईं इमदाद मोहम्मद शाह जो ख़त, ज़ुल्फ़कार राशिदी जेल में ख़त, मुंहिंजा स्टूडेंट जेका उहे मंज़ूर मीराणीअ जो ख़त, कमर भट्टीअ जो ख़ैरपुर मां ख़त, रसूल बख़्श ते बि जेके सभ खां वधीक कोड़ा रसूल बख़्श ते बि खे लॻा, उनखे 15 लॻा। हफ़ीज़ कुरैशी खे 10, दोदो उनखे बि 10 लॻा। असुल शाह दोदे जी छेल जेका आहे 16.5, हाणे त हुनखे माना 5 फटका लॻा त वरी 5 उन्हनि जे मथां लॻा, मर न त हफ़ीज़ कुरैशी जी छेल थोरी वेकिरी त उनजा 10 ई ईअं धार धार ते बीठा। पर तव्हांखे हैरत लॻंदी त मुर्तज़ा मैसर जेको मवाली बि हूंदो, सन्हड़ो सिपकड़ो हूंदो, उहो बि 5 कोड़ा खाई आयो। ऐं साॻी टिकटिकीअ ते ऐं लहंदा त वरी ज़मीन खे सजदो कंदा हुआ। त हिकिड़े दफ़े वरी चयो ये तो चोत सिंधी, ये तो बंगाली है, माना बंगालियुनि खे कीअं। हफ़ीज़ कुरैशी त भई वरी ॾिनो सजदो। हाणे हफ़ीज़ जे सजदे ते एॾो कावड़िया जो दोदे लाइ उन टिकटिकीअ खे घटि वधि कोन कयो, दोदो सफ़ा इहे चुंगड़ियो पियो हुजे। दोदो जो लथो त हुननि सम्झो त किरे थो, हुन हटो हटो परे, पोइ दोदे बि वरी ज़मीन खे चुमी ॾिनी। हाणे जिते इहे ॿारनि इन कारकुननि 10 फटकनि ते ॿिड़क बि न बाफ़ी, उते असां वॾा वॾा हाथी ॾिना। हिकिड़ो डायरी हूंदो हो अली मोहम्मद डाड़ेल, डायरी हो या कबीज़ा अथसि, उनखे 5 कोड़ा जेका लॻा त कोड़े कोड़े ते अम्मा बाबा खे रड़ियूं कई। उन जॾहिं रड़ियूं कयो त मुर्तज़ा सफ़ा टिंब हूंदो हो, अली नवाज़ हाणे सिर्फ़ु थुल्हो आहे। उन चयो त हाणे जॾहिं मूंखे लॻा त एॾी तकलीफ़ मुंहिंजो रड़ियूं कया, पोइ चए पिया उहो पंहिंजे अंदर में ॻाल्हियूं ॾिनियूं त हरामी जेके रण कंदे त पोइ सासी कैदियुनि जो कारण थी वेंदो, चवंदा सासी कैदी भाड़िया आहिनि। पोइ चई मां इहो बर्दाश्त कयो। पोइ जीअं ईंदा हुआ त पोइ अची इहे ऊंधा थी सुम्हंदा, तेसीं असीं पाणी बोतलूं गरम करे रखंदा हुआसीं जीअं हिननि जो रतु विछड़े। उन ज़माने में नूर मोहम्मद ख़ासकली नाले डॉक्टर हूंदो हो, उन ते असां नज़रियाती कमु कयो, उहो असांजो हमदर्द थियो। पोइ हे जेके ईंदा बाबा बीमार आहिनि, हिननि जो वञी खीरु ऐं गोश्त लिखाईंदा हुआसीं। पोइ असां वटि अहिड़ा बीमारनि जो सिलसिलो ठाहियो कुझु महीना, त माना खीरु ऐं इहो गोश्त मिले, उहो वरी असीं टोटो ॾेई वरी पाण ठाहींदा हुआसीं। माना भाॼी बसर बि बदमाशी हूंदी हुई। मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो इन जी कहाणी असांजो इहा जेका कृष्ण चंद्र जी कहाणी जेका मूं तर्जुमो कई, हुन जी ख़ुशी जेका फ़कीर मोहम्मद शरी हिलाल पाकिस्तान मैगज़ीन छपी। हाणे उन में छा आहे त सांदाणू या आचार जेको आहे हाणे उहो घुराइनि था, पर हाणे उहा अंदरि कीअं सो पनियुनि में वेड़े हिकिड़ी पनी ॿी टी चौथी पंजनि में गंदी नालीअ मां पेशाब वारी आहे उन मां अंदरि आहे। हाणे उन सांदाणे जे पारनि ते अची कैदी पाण में विढ़नि था। हाणे उहा मूं तर्जुमो कई ऐं उहा छपी बि त 17 मोर हफ़ीज़ बसरनि जे बिंदीअ ते विढ़िया। हाणे हीअ जेके कहाणी चई त कृष्ण चंद्र मंदिर कोन्हे, तूं हरामी ताज जो हुयो, इहो कृष्ण चंद्र ताज जो हुयो आहे, इहो सांदाणो कोन्हे, बसर जी बिंदी तो असां ते कहाणी लिखी आहे। त अहिड़ियूं खोड़ जेल जूं आहिनि। ॾाढो को सुवाल करे सघो था? जो डायरियूं आहिनि, बल्कि अॼु की गुफ़्तगू, अॼु की जेके तब्दीली वारा जेके बि साहिब आहिनि ऐं उन्हनि आसमान मथे ते खयो आहे त जेल में 13 दफ़ो विया आहिनि तारीख़ जे अंदरि,
उन्हनि खे त ख़ासि तौर ते इहो ज़रूरु फराइजे त सियासी कारकुन या सियासी अगवान या सियासी तब्दीली इन क़िस्म जे मां घटि में घटि इहे चई सघंदी त क़ुर्बानी नफ़्स जेको आहे शायदि इन लाइ मुनासिबु थिए या न थिए, पर इन्हनि मरणनि खां सवाइ शायदि मुमकिन ई कोन्हे। ऐं इहे मरणा बि इन करे उत्साहींदड़ आहिनि, बावजूदि इन में जो वॾो तकलीफ़ जो दर्द ऐं वॾो दुख महसूसु कजे थो, उहो जेका तकलीफ़ आहे उहा अंदरि ताईं जेका असां महसूसु थिए थी, पर उन तकलीफ़ जे नतीजे में जेका उमेद ऐं जेको ख़्वाब आहिनि उहा जेका उनजी सलामती आहे, मां सम्झां थी उहो ख़्वाब वधीक अहम आहे। ऐं हिननि जे इन ई तहरीरनि उन ख़्वाब खे सलामत रखियो। ऐं शायदि अॼुकल्ह जेका असां जेल सियासी कारकुननि सां गैराबाद आहे, तंहिंजे करे शायदि उहा हींअर लखनि में विकिरो थियनि था, 22 लख रुपए में जेल विकिरो थिए थो। अंदरि जेको कैदी वञे थो आम कैदीअ खां वठी माना 50 रुपए खां वठी 2 लख रुपए ताईं उन खां रिश्वत वरिती थी हले। माना जेको सियासी कैदी आहे उहो बि घटि में 10-10 हज़ार ॾिए थो, मथे ISL जा नुमाइंदा मथां माड़ीअ ते वेठा आहिनि। माना जॾहिं आज़ादु थिए थो 10-20 हज़ार रुपया मिलनि था, उहो वठण खां पोइ ॿाहिरि निकिरंदा, न त ॿाहिरि नथा निकिरी सघनि। ऐं जेकॾहिं अंदरि मिसाल अंदरि कैंटीनूं बि आहिनि, अंदरि तव्हांखे TV बि ॾींदा, 10,000 रुपया महीनो ॾींदो, तव्हांखे गोली ॾींदा जंहिंमें TV बि आहे, सहूलियत बि आहे। अॻु बि ईअं न हूंदो हो। हैसियत गांव हुयूं, हाणे थी सघे थो त उहे अयाशी आम माण्हू त उहा जेल जी जेका तरबियत आहे उहा असांजो हाणे समाज को उन क़िस्म जी तरबियत नथो करे सघे। मां उसखे ओपन कयां थी कि कमेंट ॾियणु चाहे, कि सवाल पुछणु चाहे, ऐं उहो जेका असां पुछी सघे थो। Multiple questions. Some doctors are someone that more with the question. I told them we haven't. He taking of party, but I saw Corona Carne. I got see the opportunity. Time to find this chassis more people first party. I went to Bangi to the chassis citation now of Philip. So, what if they develop what is the sort of target get the other thing, Taiwan politically? I know. I don't guess what the other way to get the $100 chassis that we are shocking sells of me. Yeah, general politics way out. With for the left couple of ya to this about the same for one joining chassis people were out to me. But I coffee you have over to the title. Put it just about a lot in the year on her party were received by the white party killed yet. जेल में जॾहिं वियासीं हिकिड़ो नस्बुल एनो जेतोणीकि असां टार्चर सेल में इहो इनकार पियो कयो त मुंहिंजो को सियासी पार्टीअ सां वापसि थो आहे। उन्हनि खे त सॼी ख़बर हुई, पर छाकाणि उन वक़्तु अंडरग्राउंड उन वक़्तु सिर्फ़ु मिसाल GSM महाज़ हो त उनजो सिर्फ़ु चेयरमैन वाइस चेयरमैन या सेक्रेटरी ओपन हूंदा, ॿियो सभु हूंदा अंडरग्राउंड हूंदा। त असीं हुआसीं, उन्हनि खे ख़बर हुई, पॉम्फलेट कढंदा हुआसीं, सच वग़ैरह हुई, इहा ख़बर हुई मूंखे। जंहिं महिल त आउं चवां थो त जेकॾहिं नस्बुल ऐन आहे उन ते तव्हां बीठल आहियो त ॾुखी में ॾुखियो अज़ाब टार्चर तव्हां बर्दाश्त। जेकॾहिं तव्हां वटि नस्बुल ऐन न आहे, मिसाल मूं त असां खां कटो वठो उहो दाड़ेल हो, पर अमारे हुआ पाण खे, पर उहो नंढड़ो कारकुन उहो महसूसु पियो करे त जेकॾहिं मां रहियूं कंदुसि त थी थो। ॿी इहा आहे त जेल में मिसाल ही अवामी तहरीक सां वाबस्तु आहे, हू कम्यूनिस्ट पार्टी या DSF सासी सां, पर जेल में हिकिड़ी ॻाल्हि त जेल में वञण खां पोइ माण्हू कूड़ नथो ॻाल्हाए सघे। जेली साथी जेको आहे हिक ॿिए सां कूड़ नथो ॻाल्हाए सघे। जेकॾहिं तव्हां में के बि आहिनि, तव्हां पंहिंजे साथियुनि सां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿियो इहो आहे त उन जेल में तव्हां बर्दाश्त केतिरो था कयो। तव्हां सम्झां थो त हिन जेल असांखे हिकिड़ो असांखां पहिरीं त वॾा हुआ जीनियस लीजेंड हारिसर साहिबु, पलीजे साहिबु वारा, फाज़ुल आऊ वारा, उहे बि गॾु रहंदा हुआ। उन जाम साखी कीअं गुज़ारियूं, ठीकु। पोइ असां जेके नंढा हुआसीं, घटि में घटि असां मूंखे माना अवामी तहरीक मां ही दोस्त होॾां कम्यूनिस्टनि मां इमदाद, असीं छाकाणि बुनियादी तौरु ग़रीबनि जा ॿार हुआसीं। हारीअ जा पुट, मां बि हारीअ जो पुटु आहियां, इमदाद बि हारीअ जो पुटु, ऐं असीं सभु त शायदि हिकिड़ो त किरास असांखे वेझो पियो करे। ॿियो असां टई जज़्बाती न हूंदा हुआसीं ऐं टई मुताले वारा हूंदा हुआसीं, तंहिं करे असां टिनी में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग वधीक हूंदी। जो केतिरा माण्हू त चवंदा पिया कम्यूनिस्टनि सां ठहियो वेठो, हिकिड़ा ईअं बि चवंदा हुआ। मिसाल मिरणास जज़्बाती हूंदो हो,
नासानाई तव्हांजे उहो त वरी अलाए छा हो त ॻाल्हि इहा आहे पर ही असीं जो मिसाल हिकिड़ो जेल में वाक़ियो थियो जेल में छा आहे त जहिड़ो थियो जहिड़ो इन हद ताईं थियो जो असांजो अल्ताफ़ तुंहिंजो मवाली हूंदो आफ़ीम खाईंदो जीअं जो नवराती तरह हेॾो ट्रेंड न हो उनजी मुक़दमनि इन्हनि सां दोस्ती हूंदी बाबा ही चर्स घुराए ॾे हे जेको अफ़ीम घुराए ॾे त हिकिड़े दफ़े उन को वक़्त ते न ॾिनोसि उनखे का घटि वधि ॻाल्हाई त हुन ॾिनी गार ते हिन चमाट वाए कढी हाणे से मुक़दम ॾाढी टोपी वारे खे चमाट लॻी वॾो मसइलो थी वियो पोइ हू कैदियुनि खे वञी चयो जेको जेलर हो हुन 150 कैदियुनि असां 8-10 ॼणा हुआसीं असां ते हमिलो कयो माना उन्हनि लठियूं जेके सिर या उन्हनि वटि असीं उन वक़्त में मींहुं पियल हो हाणे असीं जेको खोलियुनि खां ॿाहिरि अची निकितासीं हाणे लठियुनि जा भॻा थी विया सतार मोरियो हुन बुत ॾाढो लसो हूंदो ठका जो लॻे ऐं हुन जो सिर जो ॾंडो त उन ते वॾा थी वञनि हाणे असीं छा कयूं 8-10 ॼणा ओॾा 150 ॼणा हमिलो कयो पोइ खिड़की चलायोसीं उनखे बाथरूम खे उनजी सिरूं हूंदियूं पोइ असां वञी खिड़कियुनि जो पासो वरितो खयूं सिर हड़ सिर पोइ असांजे हाणे हिन में ॾिठोसीं त असां पोइ मां हीअं लथुसि ॿियो असांजो मस्तानो हूंदो मोहम्मद बख़्श वेगाणो हूंदो सिपाही बदीन जे थाणे वारा सभिनी खे फटका लॻा सॼो थाणे जो थाणो जलिजी आयो उहो क़ुर शरीफ़ खणी लथो मां वरी सासी को बड़ा हरामी तव्हांजे लाइ असीं जेल पिया कढूं तव्हां सां हाणे इन असांजे वाइज़ उन क़ुर थोरो उन्हनि ते असरु कयो पोइ उन में जंहिंमें इंतिज़ामिया अची वई उहो जेल वारो जेको उनखे चयो बाबू उनजे असांजो शफ़ी सर की हाणे गुज़ारे वियो आहे उनखे जेका लठ लॻी या सिर लॻी त उन 1.5 किलो खनि रत जो वीचारे ॾिनो असांखे धग घणा लॻा पर कैदियुनि खे बि असां काफ़ी सटियो हाणे अहिड़ो मसइलो थी वियो जो जे उन्हनि खोली बंदि कई चयो बाबू पहिरीं खोली बंदि कबी उन्हनि खे बंदि वाट कबो ऐं तव्हां खां इंसाफ़ त तव्हांखे जुदा था कयूं दोते मेरी ऐं हफ़ीज़ असां टिनी चयो त भला हीअ जेको जेल में माहौल बचियो त सुभाणे सासी कैदी आम कैदियुनि जा जहिड़ा बि हलंदा तंहिं करे असांखे हिनखे टर्न ॾियणु खपे सुलेमान इमदाद वारनि सां सलाह कईसूं इन्हनि बि असांखे साथ ॾिनो असां राति जो साइकिल उन ते कारबान ते पम्फलेट लिखियासीं त बाबा हीअ सॼी जेल जी इंतज़ाम जी हरम पई आहे हीअ जेके जनम टीपी कैदी आहे उन्हनि खे उन्हनि भड़काए असां ते हमिलो करायो कैदियुनि जो को बि ॾोह कोन्हे सॼो जेल इंतिज़ामिया जो ॾोह आहे कैदी बेॾो ई आहिनि तंहिं करे इहे बंदि वाट ख़तमु थिए तेसि असांजी बुख हड़ताल हाणे उन में असां इहो सतार मोरियो इमरान वारो उन्हनि चयो त न पर असीं अक्सरियत में इहा ॻाल्हि क़बूल कराए विया असां हड़ताल करे छॾी नतीजतन छा थियो जेल इंतिज़ाम जो झुकणो पियो असां ईद ते जेल खोलायो पर इहे दरख़्वास्तूं वरी मार्शल एडमिनिस्ट्रेशन ॾे ॿाहिरि मोकिलियूंसीं अख़बारुनि खे अची वियूं हिकिड़ो वरी माहौल ठही वियो नतीजतन जॾहिं ईद ते जेल खुलियो सॼे जेल जा कैदी जेके जनम टीपी उहे सभु वरी असां वटि आया माफ़ी उते वरी असां देगियूं लाथियूं साईं अज़र ख़ान थे ॿिए ॿारहं भते जी देग ॾिनी का ॿियनि ॾिनी 2-3 देगियूं कयोसीं पोइ हिकिड़ो वॾो जशन थियो जंहिंमें असां वटि वरी ॻाइण वारा 2 सुलेमान ऐं इमदाद ऐं मस्तानू वॾी राग जी महफ़िल थी होॾा हुज़ूर बख़्श हिकिड़ो हूंदो कैदी उहो राग जी महफ़िल थी हुननि समूरनि जी असां मानी कई माहौल खे ठाहियोसीं उनखां पोइ वरी सियासी कैदी आम कैदी जहिड़ो करे ॿाहिरि थी विया त इहो हिकिड़ो नज़रियाती हो ऐं साईं जीएम सर सां मुंहिंजो जीअं नातियो रहियो आहे अॼु ॾींहं ते मां हुन सां गॾु आहियां ऐं पंहिंजे हुन मौक़े ते अॼु बि आहियां उनखां हटो न आहियां ऐं तंहिं करे आउं सम्झां थो त असांजी तरबियत अहिड़ा थी असां ॾेखार जी सियासत न साईं जीएम सर खे न असांखे सेखारी साईं जी लाइब्रेरी सेट कंदे समय लखे किताब पढ़िया थो त उन मुताले जो असरु थियो ऐं पंहिंजे नुक़्ते नज़र खे सही बनाइण लाइ असां सम्झो त किताबनि खे ई वधीक अहमियत ॾिजे उनखां पोइ हारिस साहिबु मुंहिंजो ज़ाती दोस्त ऐं पोइ सियासी अॻुवाण बि थियो उहो बि लिखण वारो असीं बि लिखण वारा ऐं ख़ासि करे जेल वारी इहा डायरी या ख़त इहो मूं साईं जीएम सैद खां सिखियो साईं जीएम सैद खे कंहिं मां भेण ते ॻाल्हि बि लिखी उहा ख़त बि महफ़ूज़ हूंदो हेॾी नंढे चिठी खे लिखी
100 जे तइदाद में ख़तनि जा फाइल आहे। ऐं अॼु बि मूं वटि 200-300 ख़तनि जा फाइल 8वीं क्लास यानी 1968 खां अॼु ॾींहं ताईं जंहिं बि मूंखे ख़त लिखियो आहे उहे ख़त सभु मौजूदु आहिनि मूं वटि। त हाणे इहो छा आहे त इहा जेका सुगड़ पाई डॉक्टर बलोच बि हिकिड़े तकरीर कंदे चयो त हिकिड़ी साईं GM सिहत में हुई ऐं ॿियो पाण में ॿुधाए जे असां बि हिन सिलसिले में उन जा जहिड़ो करे शागिर्द आहियूं त उहा शइ असांखे उतां मिली ऐं पंहिंजे नुक़्ते नज़र ते मौजूदु आहे। असांखे ख़ासि करे आरी सर असांखे वरी शंगूड़ा चवंदा हुआ, असां वारा ॿिया जेको दोस्त हूंदा, छो त असीं पढ़ंदा हुआसीं हुन में कम्यूनिज़म खे पढ़िबो, लेनन खे बि पढ़िबो, चवंदा त पढ़ाई लेनन खे कम्यूनिस्ट पढ़ाई शंगूड़ा आहिनि। तंहिं करे असीं हिननि खे वरी इन करे बि ॿुधा हूंदा हुआसीं जो असीं हुननि जे लेखे में शंगूड़ा हुआ, पर हू वरी खड़ताली हुआ, हुननि में वरी खड़ताली हुआ जेके जंहिंमें असांजा कुझु सुठा दोस्त हुआ, मतारे डायरी वारा तमामु ज़बरदस्त दोस्त हुआ, बाकिरदार दोस्त हुआ, पर गौस अली शाह या ॿिया उहे वरी क्रिमिनल या उन्हनि एक्टिविटीज़ में हूंदा हुआ। ज़बरदस्त गुफ़्तगू to me was स्पीकर हुई ऐं असां उन दौर में दवा न हुआ बिफोर सिस्कर हुआसीं ऐं मेमोरी तासीर थी सॼो असां पंहिंजी मेमोरी मैस उहा फिल्म रियलिटी सां गॾु जेके असां कॾहिं शायदि अब ॿियो न छुरो और पर ही हाणे कहानी थी लॻे आर्काइव सन जेका पास वारी ॻाल्हि बि असांजी जेका नौजवान मसइला आहे उहो जा ॿाहिरि ॿार बि हुन शामिल वग़ैरह उहे सभु तिन शयुनि खां परे आहे ऐं उन खे ख़बर पए असां पंहिंजी पोस्ट इंडिया बावजूदि बि शायदि माण्हू अक्सर ॿुधा साहिब कनि असीं पंहिंजे नौजवान सुठे इहे शयूं ॿुधाए कोन सघिया आहियूं ॿुधायूं था पर ॿार चइबो त हाणे वञो आम तौर ते जेको असां वटि पाण चओ या ॿार चओ पोलियो आहे त सोशल मीडिया अची वियो आहे, सेटेलाइट कम्युनिकेशन अची वियो आहे, IT अची वियो आहे, तंहिं करे नौजवान नसुल हिन खां परे आहे। ऐं सच पहुचनि था असां एनी पोइ विया असां किथे फैल लॻाइनि भई सोशल मीडिया अगरि वञे इंडिया में वञे, जापान में वञे, यूरोप में वञे, इंग्लैंड में वञे, पर हुतां में जेके रियासतूं आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे सोशल मीडिया सां ॾाढो गॾु पंहिंजी तारीख़ ॿुधाइनि थियूं अचनि पियो सॼी तारीख़ खे बस मीटर के जिन के पहिरीं जॻह जिन खे उन जे फ्लैट खे खे उहे हाणे पंहिंजी जेका बि उन तारीख़ आहे मतिलबु पोइ जेका ठाही अथनि आहे ब्राउन फिल्म ठाही आहे इंग्लैंड वारनि उहा सॼी जेका भाषा रॉयल जेका फैमिलीज़ आहे उनजा समूरो सुठा आहे पोइ उहे इवन जेका जिते क्वीन हुई इवन जेको चार्ल्स आहे उन जो सभु जेके बाता जो टाइम आहे पोइ पंहिंजे रसूल खे ॿुधायो आहे हाणे मां त हाणे उन ज़माने में हिकिड़ी शइ ॾाढी सुठी हुई त अख़बारूं उहे बि ॿारनि जा सुफ़ा कढंदियूं, अख़बारुनि जे ज़रिए तनज़ीमूं ॿारनि जूं हूंदियूं, मिसाल ॿारनि जी ॿारी इबरत जे ज़रिए मामा मोजी ॿिया परवानूं वठी ऐं इहे हुनजा गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेका हूंदी तमामु मज़बूत तनज़ीम आहे। हीअ असांजो एतिरो आहे गुलनि जहिड़ा ॿारड़ा जो नियाज़ पंवर, अतल सुमरो, अयाज़ गुल, इहे सभु गुलनि जहिड़ा ॿार असांजो ख़ुदा बख़्श, नसीर बि मुमकिन आहे हुन में, मुख़्तियार मलिक, इहे सभु हुन जा। इहे सियासी न बि हूंदे हिकिड़ी हुई। ॿियो हर सियासी पार्टी वटि ॿारनि जी तनज़ीम हुई जेके स्टडी सर्किल हलाईंदा, शारती वॼा ॾींहं थींदा त ॿार माना हाई स्कूल खां ई तयारु थींदो हो, जॾहिं यूनिवर्सिटी में ईंदो हो त सभु पिया सभु न पर हुन मां हिकिड़ो केडर जेको तयारु थींदो हो पढ़ियल लिखियलनि जो। हाणे इहे शयूं ख़तमु थी वियूं आहिनि। हिकिड़ो ई ॿियो तव्हां ॻाल्हि उहा असीं मञूं था त हिन पर उन में असांजो बि ॾोह आहे। असां जेकॾहिं मिसाल नेट ते बि सुठियूं शयूं बि मिलनि थियूं न, ॿार खे उन्हनि लाइ राज़ू कयूं। असुलु छा आहे त ॿार जे ज़हन मां नस्बुल ख़तमु कयो आहे। जेका एजुकेशन असांजी आहे उन मां तारीख़ ख़तमु आहे। तव्हांजी सिंध जी तारीख़ आहे ई कान। हाणे ॿार खे पंहिंजी धरतीअ सां की मूंखे यादि आहे ऐं 86 में जॾहिं इंडिया वियोसि तॾहिं ज़फ़र हुजणु ऐं असांजी फ़हमीदा रियाज़ ऐं हुनजी इहा वीरता जेका छोकिरी आहे नंढड़ी हुई उते हुई त ईअं सुवालु कयो मां वीरता खां, भला हिते जी हुते चए त अंकिल हिते जेका एजुकेशन आहे उन में ज़मीन आहे, हुते जी एजुकेशन में आसमान आहे। माना हुते जी एजुकेशन में
आसमानी ॻाल्हियूं आहिनि, ज़मीन जूं ॻाल्हियूं कोन आहिनि। हाणे इहा उन जा लफ़्ज़ हुआ। हाणे वीरता जा, हाणे उन वक़्तु नंढी हुई 86 में, ऐं त मूंखे इहा ॻाल्हि बिल्कुलु हुनजी लॻी त असां वटि सुमरा, कलोड़ा, सम्मा, टालपुर दौर आहे ई कोन। अरब पीरियड खां पोइ मुग़ल अची वेंदा, मुग़लनि खां पोइ अंग्रेज़ अचिया, विच वारी जॾहिं त असां सभिनी पढ़िया उहो सभु माना तारीख़ पहिरीं कढियूं, उनखे समाजी अभ्यास करे छॾियूं। हाणे समाजी अभ्यास त हाणे मां ॿुधायां 6 क्लास में मां पोइ उर्दू पढ़ायां, आसान उर्दू। असांजो हाजी ख़ान कीरियो मशहूरु त उनजे भाइटीअ खे ऐं पुट खे, हाणे उन में सबक़ु हो पाकिस्तान की कहानी हिसो पहिरियों ॿियो 6 क्लास में। उनमें लिखियल हो हमारे आबा व अजदाद हज़ारों साल पहले पाकिस्तान में आयो। हाणे ॿियो पढ़ाया बि मां बि लाशौरी पढ़ायो, त हू हिकिड़ो कारो छोकिरो हूंदो हुयो, चाहे जेसिताईं पाकिस्तान 47 में ठहियो, हज़ारों साल पहिरीं कीअं पाकिस्तान थियो। 6 क्लास जो ॿार सुवाल कयो, मां 1 मिंट में मुंहिंजो भाई हीअ जेका वादी सिंध आहे उनखे सॼो थो वञी, चए पोइ वादी सिंध लिखंदे शर्म थो अचनि छा। हाणे उन ॿार सुवाल कयो त हाणे जॾहिं ॿार खे तव्हां पंहिंजी धरतीअ जी तारीख़ न पढ़ाईंदो, हीअ चाहिनि था छाकाणि जिन असां ते कब्ज़ो कयो आहे, या जेके क़ाबिज़ आहिनि, छाकाणि जमूरियत आई कान उन चटी अस्करी अम्ब्रेला जे हेठां हुआसीं। उन्हनि पहिरीं अचण सां तव्हांजी तारीख़ इन शइ खे कढियो त जीअं तव्हांखे पंहिंजे वतन सां पंहिंजे धरतीअ सां मोहबत, पोइ तव्हांजी ज़बान खे उन्हनि कटियो, शरीफ़ कमीशन ठाहियो सिंधीअ खे। पोइ इहो त जुदा ॻाल्हि आहे त उस्तादनि शागिर्दनि वारो गोड़ करे अचो, ऐं 62 में वरी उहा साॻी अंग्रेज़ दौर वारी हैसियत बहाल थी। पर पीपल्स पार्टी वरी जॾहिं आई उन सूडो नेशनलिज़म तहत चयो त बाबा सिंधी में सरकारी, अरे बाबा सरकारी ज़बान जॾहिं अयूब ख़ान हीअ शइ ख़तमु कई शरीफ़ कमीशन खे, त लाज़मन थी वई। तव्हां जेको कानून कयो त उन नतीजो छा थियो, गोड़ कयो उर्दू वारनि, पोइ उर्दू सिंधी ॿई सरकारी ज़बानूं थी वियूं, जंहिंजो असां न। त असां वटि लैंग्वेज पॉलिसी ठही कान, पाकिस्तान हिंदुस्तान में ठही, उते सभु रियासतुनि जूं ॿोलियूं थी वियूं, पर 3 अहिड़ियूं ॿोलियूं जेकी क़दीम हुयूं, सिंधी, संस्कृत ऐं उर्दू। उर्दू जो बि सूबो न आहे, सिंधीअ जो बि सूबो न आहे, संस्कृत जो, उन्हनि खे बि साॻी हैसियत उन्हनि ॾे, छाकाणि हुन लैंग्वेज कमीशन ठाही, हिते कान ठही। हा मां जॾहिं सेनेट में वियोसि, जॾहिं क़ौमी सिंधी ॿोली ऐं हिननि जो थियो मसइलो, उते मां उन्हनि जो सिराइकी वारा अगरि मुंहिंजो पोइ सिराइकी क़दीम आहे, बिरावी क़दीम आहे, उनखे तव्हां जीअं हुननि सिंधी ऐं उर्दूअ खे ॾिनो आहे ईअं कराए ॾियो, बाक़ी 4 सूबनि जूं 4 ज़बानूं कराए ॾियो। जेको सेनेट क़बूल कयो, यकराए पास थी वियो, पर पोइ वरी क़ौमी असेंबली न कयो। त ॻाल्हि इहा आहे त हिते असां वटि निसाब खां वठी हिकिड़ी प्लैनिंग सां असांखे कटियो पियो वियो आहे। असांजी एजुकेशन खे मिसाल हेठि जेका आहे उहो पंहिंजा फ़ैसिला थी ॾिए, ठीकु, जेके पॉलिसियूं या मतिलबु उतां ॿाहिरां था अचनि, त असांखे हिकिड़ी प्लैनिंग तहत ग़ुलाम रखण लाइ तारीख़ खां बि कटियूं, पंहिंजी ज़मीन खां बि कटियो अथऊं, ॿोलीअ खां बि कटण जी कोशिशि कई। हाणे इन्हनि मरहलनि मां गुज़रण लाइ असां समूरनि खे जिदोजहद करणी